वरी रमज़ानुल मुबारक जो महीनो आहे, इहो त सॼो महीनो अल्लाह ताला इबादतुनि जो महीनो कयो आहे। ड्रिघे में ड्रिघी इबादत माण्हू जी रमज़ानुल मुबारक में अथव 12 महीने में। निमाज़ त ज़िंदगी जी इबादत आहे, पर रमज़ानुल मुबारक जेको ख़ासि मौक़ियो थो अचे इबादत जो, ड्रिघे में ड्रिघो मौक़ियो रमज़ानुल मुबारक आहे। जो रमज़ान शरीफ़ जा पूरो महीनो चंड रमज़ान जे ॾिठे खां चंड शवाल जे ॾिठे ताईं माण्हू पंहिंजे रब सुभाणे ताला जी इबादत करे, ॾींहं जो रखे रोज़ा, राति जो पढ़े तरावीहूं, क़ुरान मजीद पढ़े, रब जो ज़िक्र करे, वरी आधी राति उथी नफ़िल पढ़े, पंहिंजे रब खां तौबह इस्तिग़फ़ार करे। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम था फरमाइनि त अल्लाह ताला जी रहमत रमज़ान शरीफ़ जे महीने में हूअं त जाथे काथे आहे, पर हेठि आसमान ते हली ईंदी आहे। पोइ उहे माण्हू जेके पंहिंजे रब खां रहमत घुरंदा आहिनि, अल्लाह ताला उन्हनि जा गुनाह बख़्शे छॾींदो आहे। अल्लाह सुभाणे ताला हिन जा मर्ज़ ऐं कर्ज़ ऐं तकलीफ़ूं लाहे छॾींदो आहे। अल्लाह ताला हिन जूं सुञायूं बुखियायूं तकलीफ़ूं परेशानियूं हटाए छॾींदो आहे। ओ इहो आख़िरी रमज़ान ताईं रब ताला जी रहमत जो ऐलान थींदो आहे। को तौबह कंदड़ बानो आहे, को मर्ज़नि कर्ज़नि खां माफ़ी वठण वारो बानो, त इहो मां ॾेई छॾियांसि। फरमाई त इहो सॼो रमज़ान अथव। अल्लाह ताला शाला असांखे इन मां नफ़े वठण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, पर बदबख़्त आहे उहो माण्हू जो रमज़ानुल मुबारक गुज़री वञे पर 30 ॾींहं रातिनि में पंहिंजे रब खां माफ़ी न वठी सघे। अबा गुनाहगार सभु आहियूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त कुल्लु बनी आदम ख़ताऊन, आदम अलैहिस्सलाम जी औलाद मिड़ई ख़ताकार आहे, नबियनि खे छॾे बाक़ी उमत सभु ख़ताकार आहे। पर फरमायूं त ख़ैरुल ख़ताईन तवाबून, गुनाहगारनि मां भला उहे अथव जेके तौबा कनि। अबा दुनिया में ॾोहीअ खे भलो चइबो आहे। अल्लाह तो फरमाए त पर जेके मुंहिंजा ॾोही आहिनि न, जे तौबा था कनि त उहे ॾोहनि खां भला आहिनि। अल्लाह ताला शाल असांखे रमज़ानुल मुबारक जे क़दुरु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अज़ीज़ो, रमज़ान शरीफ़ जो रोज़ो आहे ऐं अल्लाह ताला खे रोज़ो ॾाढो प्यारो हूंदो आहे, छो त रोज़े में बाने ऐं अल्लाह जे विच में टियों न हूंदो आहे। अबा निमाज़ पढ़ूं था न, सॼी जमात ॾिसे थी त निमाज़ पढ़ूं था। रोज़ो रखंदा आहियूं त केरु ॾिसंदो आहे त रोज़ो रखियोसीं। सेहरी कंदे ॾिसंदो, इफ़्तारी कंदे बि माण्हू ॾिसंदो। सॼो ॾींहुं घर में लिकी तूं जो पाणी पी, हल साईं ॿाहिरि न पीअंदासीं, अंदरि वियासीं गुसल खाने में, पोइ अंदरि मोटर जो हले पियो, ताज़ो पाणी पियो हले, मंझंदि जो उञ सताए, तूं जो बुख पाणी जो पी अचु त इमाम साहब खे ख़बर पवंदी? हिकु तोखे ख़बर, ॿियो अलाह खे ख़बर। अल्लाह ताला तो फरमाए त बानो जॾहिं रोज़ो रखंदो आहे त अस्सौम ली अना अजज़ी बिही, रब ऐलान कंदो आहे त रोज़ो मुंहिंजो आहे, मां बंदे खे पाण में बदिलो ॾींदोमांसि। ॿिया अमल माण्हूअ जा पाड़ झाड़ में लेखे लहणे में क़यामत जे ॾींहुं हेॾे होॾे थी वेंदा, पर जॾहिं रोज़ा बचंदा न रोज़ेदार जा, अल्लाह फरमाईंदो त न न, मुंहिंजो हिन सां वाइदो थियल आहे त मां रोज़े जो बदिलो पाण ॾींदोमांसि। पोइ माण्हू चवंदा साईं असांजो लहणो अथसि, असांखे वठी ॾे न। पोइ हदीस शरीफ़ में थो चए त अल्लाह ताला मथे चवंदो, मथे ते ॾिस, हिकिड़ी अच्छे ककर जहिड़ी माड़ी हूंदी मथे ठहियल जन्नत में। पोइ चवंदो ॾिसे थो, चई हा। चए ॾे अहवाल कीअं आहे? चई वाह जी माड़ी आहे। चई इहा खपई? चई हा खपे। चई हिन रोज़ेदार खे छॾ त पोइ इहा ॾियाई। पर अफ़सोस आहे असां मुस्लमाननि ते, जो असांजा मुस्लमान भाइर रोज़ो छॾे वेठा हूंदा आहिनि। ओ मुंहिंजा भाइरो, ख़ासि तौर ते तव्हां, असां कबर शहर जा आहियूं। हिन शहर में दिलि तॾहिं ॾुखंदी आहे जॾहिं रोडनि ते बीठे मोटरसाइकिलनि ते नौजवाननि खे काथे पकोड़ा खाईंदे ॾिसबो आहे, काथे सिगरेट छिकींदे ॾिसबो आहे, काथे पाणी ऐं शरबत ऐं जूसनि जा गिलास बीठे पिया आहिनि। पोइ सम्झ में ईंदो आहे त शायदि मुस्लमान न आहिनि, अलाए छा, पर सुञाणंदा आहियूं अॿे ॾाॾे खे बि त ख़ानदानी मुस्लमान आहिनि। पोइ रब थो ॼाणे अलाए छो वञी काफ़रनि सां मुंडो मिलायो अथऊं। तंहिंजे करे तव्हांखे हिन गॾिजाणी जे ज़रिए इहा गुज़ारिश आहे त ख़ुदा जे वास्ते रमज़ान शरीफ़ जो एहतराम कयो, जेकॾहिं पंहिंजी आख़िरत ऐं आक़िबत क़बर ऐं क़यामत बचाइणी आहे त। अल्लाह शाला असांखे रमज़ान जी क़दुरु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला तो फरमाए त मूंखे पंहिंजे मोहम्मद सोणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत सां मुहबत आहे, तंहिंजे करे मां उन्हनि खे अहिड़ा अमल थो ॾियां जो इन रमज़ान शरीफ़ में फरमाई त अहिड़ो महीनो आहे जंहिंमें अल्लाह ताला हमदर्दी ऐं मुआसात जो महीनो कयो आहे हिनखे, सखावत जो महीनो कयो आहे हिनखे, इबादतुनि जो महीनो कयो आहे हिनखे। हिन में रिज़्क़ में बरकत थींदी आहे, हिन में अमल में बरकत थींदी आहे। रिज़्क़ में बरकत इहा आहे जो मस्जिदियूं बि मानीअ सां भरिजी वेंदियूं आहिनि। अमल में बरकत इहा आहे जो तव्हां फ़र्ज़ु पढ़ंदव त रब तव्हांजो ॾहूण करे क़बूलींदो, त फ़र्ज़ु तव्हां नफ़िल पढ़ंदव अल्लाह तव्हांजो फ़र्ज़ु करे क़बूलींदो, फ़र्ज़ु पढ़ंदव त तव्हांजो सतर करे क़बूलींदो। ऐं रमज़ान शरीफ़ जूं तरावीहूं, निमाज़ूं ऐं नफ़िल, इहे क़यामत जे ॾींहुं असांजे निमाज़ुनि में खोट हूंदी त अलाह विझी पूरो करे असांखे जन्नत जो रस्तो सवलो करे ॾींदो। ऐं फरमायूं त हिकिड़ो रोज़ो बानो जॾहिं रखे थो त अल्लाह ताला रोज़े जे लाइ इन जे जन्नत में वण थो हणाए। वण एॾो वॾो हूंदो आहे जो 500 साल घोड़ो डुके त उनजी छांव न खुटे। अल्लाह साईं शाल असांखे अहिड़े रमज़ान शरीफ़ सां भलाई करण, इन में वफ़ादारी निभाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।
अज़ीज़ो अॼुकल्ह जवाननि खे ॾिसूं था हिननि गुनाहगार अखियुनि सां राति जो ॿी टी बजे ताईं घिटियुनि में नालियुनि ते गंदनि जे ढेरनि ते हिते हुते भितियुनि ते चढ़िया वेठा आहिनि वेठा था मोबाइलूं ॾिसनि मुंहिंजा अज़ीज़ो इहा सभु तबाहियूं बर्बादी अथव पर पंहिंजे रमज़ान जे रातिनि खे जियारो ऐं सोमानी जी निमाज़ पढ़ी वरी तरावियूं पढ़ो वरी हिन तरावियुनि खां पोइ अलाह खां दुआ घुरो यकीन ॼाणियो त रब ताला जे रहमत जा दरवाज़ा तव्हां असांजे लाइ खुलंदा अल्लाह ताला जे बारगाह में सायल आहियूं त अल्लाह ताला असांखे रमज़ान जी क़दुरु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए फरमायो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन था फरमाइनि त बाने जी अल्लाह ताला वटि वॾे में वॾी इज़त थींदी आहे फरमायूं त जॾहिं रोज़ो बानो खोलींदो आहे त उन वक़्तु बाने खे ॿ ख़ुशियूं थींदियूं हिकिड़ी त सॼो ॾींहुं उन बुख ते गुज़ारे जॾहिं खाईंदो पीअंदो त खाधो पीतो ॾाढी लज़त ॾींदुसि ॿियो त जॾहिं बानो अलाह सुब्हानहू ताला सां मुलाक़ात कंदो त रोज़ेदार जी अलाह सां जेका मुलाक़ात थींदी उन में जेका ख़ुशी मिलंदसि न पोइ उनजो तसवुर ई कोन्हे रब सां इंशाअल्लाह असांखे हिन रमज़ान जे रोज़नि जी क़दुरु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए रब ताला हिन में हर अमल खे बरकत ॾिनी आहे हर नेकीअ खे बेहिसाब करे ॾिनो आहे फरमायूं त जेको माण्हू फरमायूं सिहरी कंदा कयूं असांजा खोड़ दोस्त हूंदा आहिनि जेके सिहरी न कंदा आहिनि छो चइजे मूंखे जाग नथी थिए मां सिहरी न कंदो आहियां बसि सुबुह जी निमाज़ ते उथंदो आहियां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त यहूदी ऐं मुस्लमान जो रोज़े जो फ़र्क़ु इहो आहे यहूदी सिहरी न करे रोज़ो रखंदो आहे मुस्लमान सिहरी करे रोज़ो रखंदो आहे छो त नबी साईं जी सुन्नत आहे तसहरु फ़इन्न फ़ी सहूर लबरका ओ कमा क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम सिहरी कंदा कयो इन में बरकत अथव ॿियो नाहे ज़रूरत न हुजई नबी सोणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जे करे उथ पंहिंजी निंड छॾ त मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिहरी कई आहे सिहरी जी दावत ॾिनी अथऊं तंहिंजे करे मां उथां थो पोइ ॿियो कुझु बि न कुझई पाणी जो ढुक पीअंदे पोइ चांहि जो ढुक पीअंदे जेको अलाह नसीब करे कुझु न कुझु इन जे लाइ खा त मां सिहरी कयां छो त नबी सोणे मूंखे इन में बरकत जी दुआ कई आहे अलाह शाल असांखे रमज़ान मुबारक जे क़दुरु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए अज़ीज़ो रब ताला असां ॿारनि जे लाइ तमामु घणियूं भलायूं ऐं महिरबानियूं कयूं आहिनि बाक़ी जेको माण्हू ज़िद करे थो बीहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में बि हिकिड़ो गंदो ज़िदीरो हूंदो हो अल्लाह ताला उन माण्हूअ जी हिते क़ुर मजीद में ॻाल्हि ॿुधाई आहे अल्लाह थो फरमाए अल्लाह ताला जा हिकिड़ी ॻाढ़ा ॾींहं आहिनि रब ताला जेके रखे वठो उन में रब खे यादि कंदा कयो वतकुल्लाह ॼाणो त अल्लाह ताला तव्हांखे गॾाए क़यामत ॾींहुं गॾु कंदो पोइ जिन जे दिलनि में अलाह जो ख़ौफ़ हूंदो उहे खटी वेंदा ऐं जिन जे दिलनि में अलाह जो ख़ौफ़ न हूंदो उहे हाराए वेंदा अलाह ताला असांखे पंहिंजो ख़ौफ़ नसीब फरमाए अल्लाह ताला थो फरमाए त माण्हू केतिरा अहिड़ा आहिनि जेको तव्हांखे उन जूं ॻाल्हियूं वणंदियूं आहिनि दुनिया जे हयातीअ में ऐं हालांकि उहो माण्हू पंहिंजे मथां जेके दिलनि में बेईमानियूं हूंदियूं अथसि उन्हनि ते अलाह खे शाहिद बणाईंदो आहे किनो झगड़ालू माण्हू जहिड़ा झगड़ा बद अख़लाक़ियूं बेड़ियूं सेड़ियूं कंदो वठे मोमिन अख़लाक मोहबत वारो नरमीअ वारो जल्द ठहण वारो जेकॾहिं इख़्तिलाफ़ बि थी पए ॿ माण्हू अदा ॾाहो थी त ॾाहो थी छो चए था मूंखे मुंहिंजे भाइरनि चयो तंहिंजे करे मां उन्हनि खे इज़त ॾिनी अलाह थो फरमाए त तूं हिननि जी इज़त कर त मां तुंहिंजी इज़त कयां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त माण्हू ॿ टे क़िस्म हूंदा आहिनि हिकिड़ो माण्हू अहिड़ो हूंदो आहे जेको काविड़बो सफ़ा देरि सां ई ऐं वरी जे ठारेसि त उते जो उते ठरी वञे फरमाए त पहिरियों नंबर माण्हू इहो अथव काविड़ जे सफ़ा देरि सां ऐं जे ठारियोसि त उते जो उते थधो थी वञे ॿियो माण्हू काविड़ जे जल्दी ऐं थधो असुल देरि थिए काविड़ जे हीअं चपटीअ ते ऐं मिंथूं बि हिकु त न ठरे फरमाए त बुछड़े में बुछड़ो माण्हू इहो अथव अल्लाह ताला शाला असांखे भलो माण्हू करे बुछड़ो माण्हू न करे फरमायो त तवल्ला सा फिल अर्ज़ जॾहिं उहो मोटे पियो त ज़मीन में फ़साद जी कोशिशि पियो करे जानवर ऐं पोखुनि खे साड़े पियो वल्लाहु ला युहिब्बुल फ़साद अल्लाह ताला फ़सादी माण्हुनि खे कॾहिं बि पसंदि न कंदो आहे मुआशिरे में माण्हू अहिड़ा ज़ालिम थियनि था अल्लाह उन्हनि खे हिदायत करे असांखे अल्लाह भले थियण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए जॾहिं अहिड़नि ज़ालिमनि खे चइबो आहे त अलाह खां डिॼो त उनखे अञा वरी पंहिंजो तकबुर ऐं वॾाई वठंदी आहे गुनाह ते अलाह थो त छॾेसि इनखे जहनम जे मुंहं में ॾींदासीं ऐं बुछड़ी जाइ अथसि इहा ऐं ॿिया माण्हू अहिड़ा आहिनि जेके यशरी नफ़्स इब्तिग़ा मर्ज़ातिल्लाह हे जेके पोयूं आयतूं थियूं कनि अचनि असां सभु दुआ था कयूं त अलाह शाला असांखे पोयनि आयतुनि मां करे फरमायो त हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि जेको पंहिंजे पाण खे अलाह जे रज़ा में विकिणी छॾींदा आहिनि अलाह हीअ जान असां तोखे विकिणी ॾिनीसीं बसि तूं असां को राज़ी थी अब जॾहिं अलाह जा विकाणल हुजऊं त पोइ अलाह जे घर मां सॾु थिए बांग जो अचूंसि की न अचूंसि रमज़ान शरीफ़ जे रोज़े जो सॾु थिए त असां जी करे रोज़ो रखंदासीं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रोज़ो रखंदा कयो जिस्म सां बि रोज़ो रूह सां बि रोज़े जो जिस्म चाहे सिहरी कईसीं इफ़्तारी कईसीं सॼो ॾींहुं वात बंदि रोज़े जो रूह चाहे त जॾहिं सिहरी कईसीं त असां वात में त कुझु बि न खाईंदासीं पर अखि सां हराम न ॾिसूं हा हे मोबाइलियूं बेहयायूं पुछड़ायूं इन्हनि खे तलाक ॾेई छॾ ऐं हिन कन सां राग गानो गिला गीबत बुछड़ो आवाज़ न ॿुधंदासीं
हिन ज़बान सां कूड़ न ॻाल्हाईंदासीं, हिन हथ सां वापार तिजारत लेन देन उथी वेठी काथे बि बेवाजिबी न कंदासीं। हे पेर असांजा गुनाह ॾे न खणी वेंदा, चङाई ॾे खणी वेंदा। हाणे तुंहिंजे रोज़े जो रूह बि भलो आहे, एतिरे क़दुरु जो सोच ऐं फ़िक्र बि पंहिंजो गुनाह में न कंदो कर। तुंहिंजे रोज़े जो जिस्म बि बराबरि त रूह बि बराबरि, रोज़ो मुकमल। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त केतिरा रोज़ेदार अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे अल्लाह ताला फरमाईंदो आहे त तुंहिंजे उन बुखे जी मूंखे ज़रूरत न आहे। फरमाए त मल्लम यदा क़ौल ज़ूर वल अमल बिही फलैस लिल्लाहि हाजतुन फी अन यदा तामहु व शराब। जेको कूड़ो किरदार बि न छॾे, कूड़ो अमल बि न छॾे, कूड़ो कौल बि न छॾे, कम साॻे जो साॻा रुगो रोज़ो थी वियो, अलाह तो वंद तो वारी उन बुख जी मूंखे घुर्ज न आहे। अल्लाह सां इंशाअल्लाह असांखे रोज़े जे क़दुरु करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह तो फरमाए त हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि जेका पंहिंजी जान अल्लाह खे विकिणी ॾींदा आहिनि, चवंदा आहिनि रब राज़ी थी असां तोखे पंहिंजो पाण विकिणी ॾिनोसीं। अल्लाह ताला बाननि ते ॾाढो महिरबानी आहे। हे ईमान वारा, पूरे जा पूरा इस्लाम में अचो, शैतान जे विखुनि जे पोयों न हलो, छो त इहो शैतान तव्हांजो दुश्मन आहे। पर जेकॾहिं तव्हां भुलिजी पिया आहियो, हिदायत अचण खां पोइ ॼाणो त अल्लाह ताला वॾी ताक़त वारो अथव, ऐं भुले खां पोइ जे तौबह करे मोटी पवंदव, अल्लाह तो फरमाए त तव्हांजे लाइ अल्लाह ताला बख़्शिश जा दरवाज़ा खोलिया आहिनि। रमज़ान ख़ासि तौर ते बख़्शिश जो महीनो थो अचे, इन्हनि जे रातिनि में जेकॾहिं तौबहूं न कयूं ऐं रहिजी वञूं त बदबख़्त थींदासीं। अल्लाह ताला जे बारगाह में सुवाल था कयूं त रब असांजो अचण वेहण क़बूल फरमाए। अल्लाह ताला असांखे रमज़ानुल मुबारक जी भरपूर तयारी नसीब करे। अल्लाह ताला असांखे तौबह जी तौफ़ीक़ अता फरमाए, निमाज़ुनि ऐं रोज़नि जी तौफ़ीक़ अता फरमाए, क़ुरान जी तिलावत ऐं ज़िक्र जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। व सल्लल्लाहु वसल्लम अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहम।